ईरान हथियार फिटा न कंदो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई तरफ़ां ट्रंप जी धमकी रद्द। इसराइल ख़िलाफ़ हमला तेज़ करण जी हिदायत। ईरान ॾांहुं इसराइल ते हाइपरसोनिक फ़तेवन मिसाइलनि सां वधीक हमला। इसराइली आयरन डोम ईरानी मिसाइलनि खे रोकण में नाकाम। ईरानी इसराइली हवाई हदुनि ते मुकमल कंट्रोल हासिल करे वरितो। तल अबीब भरपासे वारा इलाइक़ा ख़ाली करण लाइ ईरान जी इसराइलियुनि खे वार्निंग। आयतुल्लाह ख़ामनाई जो चवणु आहे त ईरान सरेंडर न कंदो। इसराइल वॾी ग़लती कई आहे, खे सज़ा ज़रूरु मिलंदी। ईरानी फ़ौज यहूदी रियासत ख़िलाफ़ भरपूर ताक़त सां कार्रवाई करे। हाणे हू यहूदियुनि सां कंहिं बि रहमदिली जो मुज़ाहिरो न कंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान खे हिकु भेरो ॿीहर गैर मशरू तौर हथियार फिटा करण जी आछ कंदे वॾी कार्रवाई जी धमकी ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त ईरान जी दिफ़ाई सलाहियत ख़तमु करे छॾी आहे। ईरान ज़रूरी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदो। पैगाम आहे त ईरान गैर मशरू तौर हथियार फिटा करे पाकिस्तान हिकु बहितरीन एटमी ताक़त आहे, हू खेसि पसंदि करे थो। रूस अमरीका खे ईरान ख़िलाफ़ इसराइल जी सिधी रीत फ़ौजी इमदाद खां पासो करण जी तंबीह करे छॾी। नायब परॾे वज़ीर सरगई रिया वक़ूफ़ जो चवणु आहे त इसराइल खे अमरीका जी सिधी रीत फ़ौजी मदद विच ओभर जी सूरतहाल खे सख़्त क़दम अदम इस्तेहकाम जो शिकार बणाए सघे थी। अमरीका खे अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी मदद करण या उन ते गौर करण खां पासो करणु घुरिजे। फील्ड मार्शल आसिम मुनीर अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावत ते व्हाइट हाउस पहुची वियो। ट्रंप तरफ़ां फील्ड मार्शल ॾे मान में मांझंदो जनरल आसिम मुनीर अमरीकी परॾे वज़ीर बचाव वारे वज़ीर सां मुलाक़ात जो बेइम्कान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी फील्ड मार्शल आसिम मुनीर डोनाल्ड ट्रंप विच में थियल मुलाक़ात खे लाॻापनि में अहम अॻु भराई करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मुलाक़ात इन वक़्त में थिए पई जॾहिं सदर ट्रंप जंग बंदी लाइ टियाकड़ी करे रहियो आहे। 5 ॾींहनि जी जंग में पाकिस्तान भारत ख़िलाफ़ फ़ैसिलाती कामयाबी हासिल कई। पाकिस्तान न अगराई जो ख़्वाहिशमंद आहे ऐं न ई ॻाल्हियुनि जो तलबगार आहे। हू तस्लीम कनि था त अमुन ॿिन्ही मुल्कनि जे मफ़ाद में आहे। भारत पारां पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करण ऐं कश्मीरियुनि ते ज़ुल्म क़बूल नाहे। भारत मुस्तक़िल अमन जी कोशिशुनि ऐं अमरीकी सफ़ारतकारी खे रद्द कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ईरान ऐं इसराइल जंग सां पैदा थियल सूरतहाल ॻणिती जोगी आहे। आलमी बिरादरी ॿिन्ही मुल्कनि में जंग बंदी लाइ फौरी तौर क़दम खणे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराहीअ में पाकिस्तानी वफ़द अमरीका ऐं यूरोप में भरपूर नुमाइंदगी कई। क़ौमी मौक़िफ़ उजागर करण लाइ पाकिस्तानी वफ़द जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। पाक फ़ौज क़ौम जी हिमायत सां दुश्मन ख़िलाफ़ कामयाबी हासिल कई। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहिनि। सिक्योरिटी इदारनि जी समूरियूं ज़रूरतूं पूरियूं कंदा। IMF खे ॿुधायो हुयो त ज़राअत ऐं ज़रई दवाउनि ते टैक्स न लॻाईंदा। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री वाह जो दौरो मुख़्तलिफ़ शोबनि जो मुआइनो पैदावारी सलाहियतुनि बाबति खेसि ब्रीफिंग। सदर पारां मुल्की दिफ़ा मज़बूत बणाइण में POF जी हकारी किरदार जी साराह। सिक्योरिटी चैलेंजिस जी भेट में क़ौमी दिफ़ाई सलाहियतूं वधीक मुस्तहकम करण ते ज़ोर। ऐं चंडे मोहम्मद ख़ान भरिसां अणॼातल शख़्स जो सड़ियल लाश सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त जांच करे रहिया आहिनि त वाक़ियो कीअं पेश आयो।